पाकिस्तान कोलीताज ज़िलो टनो मोहम्मद ख़ान जे अॻवान मुकेश राम चावला पंहिंजे ख़िताब में कोली बिरादरी सां मुखातिब थींदे चयो आहे त मुल्क जी कुंड कुड़िछ में रहंदड़ कोली बिरादरीअ खे घुरिजे त हू हाणे वॾेरनि ऐं भोतारनि जूं ग़ुलामियूं छॾे पंहिंजे ॿारनि खे तइलीम हासिलु कराइनि, छो त तइलीम इन जदीद दौर में ज़रूरी आहे। संदसि वधीक चवणो हो त तइलीम इंसान जी टी अख आहे। कोली बिरादरीअ जा ॿार तइलीम जहिड़े ज़ेवर खां बिल्कुलु महरूम आहिनि। इन्हनि खे वधीक तइलीम पिराइण ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। मारो वधिक चवण इस के बारन पढ़ाओ आजकल तमीज हो कि दुनिया कतई तरक्की करी जाए, पर हमारा कोरी जेकीरा आज गुलामी करे रहा तमीज हो आज वडे रो रही बोता रो रही आज गुलामी करे रहा, पर बारों ने पढ़ाता। मारो ये विनती ये रिक्वेस्ट गुजारिश है कि मेहरबानी करना अपना बारन पढ़ाओ, वो तालीम जो वो एक सुठो रास्ता जो ताकि वो अपनी मंजिल सजावे। आज तमीज हो किसी ना से वो अपना तालीम रखवाला तू जुबान को मंजिल सजावे जो को आज सेनेटर से आज तमीज हो विजय कोहली से वो पे तालीम रखवाला तू आज एक लीडर से आज तमीज हो आशु से जो को मटई से तवन तो खबर हो आशु नगर पार कर जो को 8 साल बारों ने फ्री पढ़ाया था जे एजुकेशन वारन खबर पड़ी आज एजुकेशन ऑफिसर से। तो मारो वधिक चावन से कि मेहरबानी करे ना अपना बारन पढ़ाओ या गुलामी तू या भोतारो तू आजाद थो। अमी हमारे टीम था पाकिस्तान